قوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يسألونك عن الخمر والميسر قل فيهما إثم كبير ومنافع للناس وإثمهما أكبر من نفعهما ويسألونك ماذا ينفقون قل العفو كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تتفكرون في الدنيا والآخرة ويسألونك عن اليتامى قل إصلاح لهم خير وإن تخالطوهم فإخوانكم والله يعلم المفسد من المصلح ولو شاء الله لأعنتكم إن الله عزيز حكيم صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی جا تمام असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला हिक सवाल जे जवाब में शराब जे हराम हुजण जो मसइलो मुकम्मल वज़ाहत समेत बयान फरमायो। उन सां गॾोगॾु जुआ जो मसइलो बि बयान थी वियो। जुआ सभ खां पहिरियां सम्झण जी ॻाल्हि आहे त चइबो छा खे आहे। उमूमी इस्तिलाही माना जुआ जी हीअ आहे त ज़ाहिरी ऐलान, ज़ाहिरी टाइटल, ज़ाहिरी हिकिड़ो नालो अहिड़ो प्यारो ऐं सुहिणो हुजे जो सभु माण्हू सम्झनि त उन में असांजो फ़ाइदो आहे, पर हक़ीक़त जे अंदरि उन में अक्सरियत जो नुक़सानु हुजे, थोरनि जो फ़ाइदो हुजे। मिसाल ॾींदो वञा, हिकिड़नि ऐलान कयो त मोटरसाइकिल जी या मोबाइल जी स्कीम आहे। अब कीअं हर महीने जे पहिरीं तारीख़ ते हज़ार जमा करायो, मसलन 500 या 1000 मेंबर गॾु थियनि, पोइ कुणो विझंदासीं। जंहिंजो कुणो निकितो मोबाइल हुनजी, मोटरसाइकिल हुनजी, 1000 में। हर माण्हू सम्झंदो त 1000 में मूंखे गाॾी मिली वञे, मोबाइल मिली वञे त फ़ाइदो आहे, न ईअं ज़ीरो मीटर। पर ज़ाहिर आहे मिलंदी त कंहिं हिकिड़े खे न, कि न सभिनी खे मिलंदी त हिकिड़े खे। ऐं आम तौर ते सभु को ईअं सम्झंदो त जेकॾहिं 1000 वियो त भला नुक़सानु एॾो वॾो कोन्हे। 1000 वियो न मिली, मोटरसाइकिल मोबाइल न मिली त नुक़सानु एतिरो वॾो कोन्हे। पर जे लॻी वियो त हटड़ीअ मां हट, न त पोइ ॿियो पासो बि आहे, हट ई चट। हटड़ीअ मां हट, न त हट ई चट। ज़ाहिरी तौर ते जुआ हिनखे चइबो आहे। पुराणे ज़माने में अरब क़ौम जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सूरतूं हुयूं जुआ जूं। अॼु असांजे दौर में बि मुख़्तलिफ़ जुआ जूं सूरतूं हूंदियूं आहिनि। पतीअ ते इनामी स्कीम हलंदी आहे, बोतल ते इनामी स्कीम हलंदी आहे, दवाउनि ते इनामी स्कीम हलंदी आहे, कपिड़नि ते इनामी स्कीम हलंदी आहे। दुनिया जे हर शइ ते हले थी। कंपनियुनि वारा जंहिं बि शइ ते रखनि, पंहिंजो माल खपाइनि या आवाम मां पैसो कढनि कंहिं न कंहिं तरह सां, उमूमी तौर ते उन्हनि जी मर्ज़ी आहे। पुराणे ज़माने में ज़रा हीअं हूंदो हो, उठ हिकिड़ो ज़बह कंदा। अब घणा ॼणा तव्हां गॾिजो, अब 5, 8, 10 ॼणा गॾियासीं, उठ ज़बह था कयूं, 8 ॼणा 5 ॼणा कुणो विझंदासीं। हिकिड़े जो हिकिड़ो हिसो, ॿिए जा 5 हिसा, टे जो अधु हिसो, चौथे जो कुझु बि न। हाणे कुणो विझंदासीं, पोइ उन कुणे में जंहिंजो पहिरियां कुणो खॼो, ऐं ज़ाहिर आहे हुनजो जेकॾहिं हिकिड़ो हिसो गोश्त जो हो त सॼे उठ जा 4 हिसा, हिकिड़ो हुनजो। 4 माण्हू 4 हिसा, हिकिड़ो हुनजो। वरी जेकॾहिं ॿिए नंबर माण्हूअ जो कुणो निकितो हिकिड़ो अहिड़ो जंहिं ते लिखियल हो 3 हिसा, हिक ई भेरो हुनखे 3 हिसा। पर जेकॾहिं शुरूआत में ई कुणो अहिड़ो निकितो जंहिंजो कुझु बि न हो, ज़ीरो लॻल हो, जेको महरूम हो, जंहिंजो कुझु बि हिसो कोन हो, बसि ज़ीरो आहे। जेकॾहिं कुणो हुनजो खॼी आयो त उठ जी क़ीमत सॼो उहो भरींदो। उठ काॾे वञे,
पुट कंहिंखे बि कोन मिलंदो, न हिक हिसे वारे खे न 4 हिसनि वारे खे पुट मिलंदो मुर्दो ग़रीबनि खे। हाणे पुराणे दौर में जाहिलियत जे दौर में ग़रीबनि जो फ़ाइदो बि सम्झंदा हुआ ऐं जेके गॾु हूंदा हुआ 4-5 ॼणा गॾिजंदा हुआ फ़ाइदो उन्हनि जो बि हूंदो। घणे खां घणी कस हुनखे लॻंदी जंहिंजो ज़ीरो निकिरंदो पुणे में, जंहिंजो ज़ीरो निकितो सॼी को उठ जी क़ीमत हुन भरी, हुनखे मिलियो त कुझु कोन। हाणे जॾहिं इस्लाम आयो इहा रस्म पुराणी जाहिलियत जी हलंदी पई आई ऐं उन में हिकिड़ो फ़ख़्रु महसूसु कंदा हुआ, सखावत महसूसु कंदा हुआ। जेकॾहिं कोई अमीर तबिके जो माण्हू मालवंत माण्हू उठण ऐं ॾाचनि वारो हिसो न ॾींदो हो त हुनखे फ़क़ीर सम्झंदा हुआ। इस्लाम आयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि उन्हनि इहा सवाल तौर ते शिकायत कई त साईं असां ईअं कंदा आहियूं, इस्लाम हिन जे बारे में छा थो चए? अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इन आयत जे ज़रिए फरमायो कुल फ़ीहिमा इस्मुन कबीर, जीअं शराब पीअणु हराम आहे गुनाह आहे तीअं इहा जुआ खेॾण बि हराम आहे। अॼोके दौर में इन जुआ जा खोड़ सारा क़िस्म आहिनि, खोड़ सारा क़िस्म आहिनि। उन पुराणे ज़माने में त जीअं रस्म ऐं रवाज आहे जाहिलियत जा, असांजे माण्हुनि में बि रस्म ऐं रवाज आहिनि कुझु। मिसाल तौर ते 5-5 रुपया चंदो करे हिकिड़ो वर्ल्ड कप तौर ते हिकिड़ो कप वरितनि। हाणे सभु टीमूं अची करे रांदियूं खेॾंदियूं, जेको खटे कप हुनजो, जेको हाराए सो ॿार। ज़ाहिरी तौर ते हिन में कोई बि ऐब न सम्झंदो, बुरो बि न सम्झंदो। जिन पैसा भरिया हुनखे मिलियो त कुझु कोन, खणी त मुर्गो हिकिड़ो वियो। जीअं स्कीम में हुयो 1000 रुपया सभिनी भरियो, खणी त को हिकिड़ो वियो। असां वटि हज़ारे तरीक़ा आहिनि। उन में अक्सरियत वॾो नुक़सानु ही हूंदो आहे अवाम मां पैसो कढी वञिजे, जेके मालदार माण्हू हूंदा उन्हनि जे खीसनि में पैसो जमा थी वेंदो। उमूमी अवाम मां पैसो निकिरी वेंदो, सरमाएदारनि वटि पैसो जमा थी वेंदो। छो त मिसाल तौर ते हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियां मां, उमूमन जेके वॾा कारोबार थियनि था उन्हनि में शेयर्स हूंदा आहिनि, हिसा हूंदा आहिनि। हिकिड़े माण्हू हिकिड़े ज़मीन जे ख़रीदो फ़रोख्त में 50 हिसा रखिया। अब जेको इन 50 हिसनि मां, मसलन प्लाट जो मिसाल वठूं, 50 प्लाटनि मां जंहिं अक्सरियत प्लाटनि जी वरिती न, अक्सरियत प्लाटनि जी वरिती, उनखे हिकिड़ो प्लाट फ्री, 2 प्लाट फ्री, 3 फ्री, चलो हुनखे हिकिड़ो तोहफ़े में चवंदा आहियूं स्कीम तौर ते। पोइ जेको जेतिरा घणा खणंदो हुनखे ओतिरो फ्री मिलंदो। हाणे ज़ाहिर आहे जेको फ्रीअ में मिलियो उहो निकितो कंहिंजे जेब मां, जेको फ्रीअ में मिलियो 5 प्लाट 10 प्लाट वठण वारे खे हिकिड़ो फ्रीअ में मिलियो, उहो निकितो कंहिंजे जेब मां, जेको ज़मीन खपाए पियो हुनजी जेब मां न। उन ॿियनि प्लाटनि जे ख़रीदो फ़रोख्त करण वारनि माण्हुनि ते उन प्लाट जी क़ीमत विराए रखी छॾी पहिरियां खां ई, हुनखे ॾेई छॾियो। हिन जे तरफ़ खां फ्री थियो, पर क़ीमत उमूमी तौर ते उन्हनि माण्हुनि जे जेब मां निकिरी वई, जमा उन वटि थी वई जेको पहिरियां खां ई मालदार हो। हिन जो जुआ जो वॾे में वॾो नुक़सानु इहो हूंदो आहे, वॾे में वॾो नुक़सानु आम माण्हुनि मां निकिरी वेंदी आहे। मिसाल तौर ते होलसेल जा जेके दुकानदार आहिनि, कहिड़े बि क़िस्म जो दुकानदार आहे, जेकॾहिं बंडल सॼो खणिबो त सस्तो मिलंदो, उहो साॻियो ई होलसेल वारो जेकॾहिं हिकिड़ो 2 आइटम हुन मां ॾींदो त साॻियो ई आम रेज़की तौर ते ॾींदो। बाबा तुंहिंजो धंधो ई इहो आहे त पोइ तूं सभिनी खे उहो ई रेट ॾे, पर चवंदो त न ॿधो खणे त पोइ ॾियांसि, रेज़की खणे त पोइ हिकिड़ो 2 आइटम खणे त पोइ हुनखे साॻियो ई रेट। हाणे ॾिसो हिन जे कारोबार मां फ़ाइदो कंहिंखे थियो? जेको पहिरियां खां ई अमीर हो, जेको पहिरियां खां ई घणी शयूं पियो खणे, जेको पहिरियां खां ई कारोबारी हो। आम अवामी माण्हू जेको आहे हुनखे फ़ाइदो न थियो। ही हिकिड़ियूं ज़ाहिरी सूरतूं आहिनि अहिड़ियूं जंहिंमें मालदार तबिके माण्हूअ खे फ़ाइदो हूंदो आहे, आम अवामी माण्हू खे नुक़सानु ई नुक़सानु आहे। जुआ चइबो ई हुनखे आहे जंहिंमें सभिनी जो हिसो बि हुजे पर मिले कंहिं हिकिड़े खे। इहा फ़ाइदो मालदारनि खे थिए, ग़रीब ऐं आम तबिके खे नुक़सानु हुजे। उन जूं खोड़ सूरतूं थी पवंदियूं। जेकॾहिं कंहिंखे अहिड़े क़िस्म जो सवाल हुजे त उहो बाद में पुछी सघे थो। बहरहाल अल्लाह तबारक व तआला फरमायो, सोना नबी
तोखां पुछनि था शराब ऐं जुआ जे मुतालिक़, चई छॾनि इहे ॿई गुनाह जा कम आहिनि। अलबत्त अगरचे माण्हुनि जो हिन में फ़ाइदो आहे पर फ़ाइदे खां नुक़सानु घणो आहे, इन जे करे वइस्मो मां अकबर में नफ़े मां नुक़सानु फ़ाइदे खां घणो आहे, तंहिंजे करे ॿई शयूं हराम, ॿई शयूं नाजाइज़। हाणे ॿियो सुवालु थियो इन ई आयत जे अंदरि यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून, सोना नबी तोखां पुछनि था त ख़र्च छा कयूं। यादि हूंदो तव्हांखे हिन ई रुकूअ जे शुरूआत में 3 आयतूं अॻ में इहो साॻियो ई सुवालु सहाबा किराम कयो, यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून, साईं माल केतिरो ख़र्च कयूं ऐं कंहिं ते ख़र्च कयूं। सूरत बक़रा जी 215 नंबर आयत, पहिरियां लफ़्ज़ साॻा ई यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून, वरी हीअ साॻी आयत है सूरत बक़रा जी 200 नंबर 19, साॻो ई लफ़्ज़ यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून, लफ़्ज़ साॻो आहे, सवाल साॻो आहे, सम्झण जो ऐं सवाल जो ज़ावियो अंदाज़ो अलॻि अलॻि आहे। पहिरियां सहाबा किराम सवाल कयो त साईं छा ख़र्च कयूं ऐं कंहिं ते कयूं। अब छा ख़र्च कयो पुछो था, जवाब इहा त पंहिंजो माल जेको थी सघेव ख़र्च कयो। बाक़ी आहे तव्हां पुछो था त कंहिं ते ख़र्च कयूं, अब अबे अमा ते, यतीमनि ते, मिस्कीननि ते, मुसाफ़िरनि ते ख़र्च कयो। हाणे साॻो ई सवाल पैदा थियो, लफ़्ज़ साॻा, लफ़्ज़ साॻा मतिलबु ॿियो, लफ़्ज़ साॻा मतिलबु ॿियो। हाणे मतिलबु इहा त साईं केतिरो ख़र्च कयूं, कहिड़ो माल केतिरो। अल्लाह तबारक व तआला फरमायो जे अगरि इहो पुछणु चाहियो था त छा ख़र्च कयो, केतिरो ख़र्च कयो, त पोइ जवाबु हुनजो ई आहे कुलिल अफ़्व, तव्हांजो जेको बचत हुजे, बचत माल ख़र्च कयो। हिन लफ़्ज़ तमामु तर घणनि माण्हुनि जे मुश्किल मसइलनि खे हल करे छॾियो। जेको बचत हुजेव, साईं असां वटि त का बि शइ बचत कान्हे, असां जेको घणे खां घणो जमा करे रखियो आहे न उहो बि कंहिं न कंहिं सोच सां रखियो आहे, मुंहिंजे औलाद खे कमु ईंदो, या मुंहिंजो हीअ ज़मीन, हीअ जाइदाद, ही माल मता, या ही कारोबार, ही धंधा, जेके बि पैसे खे जमा करण वारियूं सूरतूं आहिनि मुख़्तलिफ़, इहे जेके मां रखियूं आहिनि मुंहिंजे औलाद खे कमु ईंदियूं, मुंहिंजे कम जूं आहिनि। सुभाणे हीअं न हीअं न हीअं कंदुसि, मुंहिंजा इरादा, का बि शइ मुंहिंजी बचत त कान्हे, बेकार त कान्हे। असां सम्झंदा आहियूं बचत माना बेकार। अल्लाह तबारक व तआला फरमायो तव्हां सम्झण में ग़लती कई आहे। असां तव्हांखे सेखारणु चाहियूं था त बचत माना बेकार न, बचत माना हीअ तव्हां पंहिंजूं ज़रूरतूं पहिरियां पूरियूं कयो, पंहिंजे मथां, पंहिंजे अबे अमा जे मथां, पंहिंजे औलाद जे मथां, पंहिंजे घरवारीअ जे मथां, जेके जेके तव्हांजूं ज़रूरतूं आहिनि जहिड़े बि क़िस्म जूं हुजनि पूरियूं कयो। पोइ तव्हांजो माल बचियो आहे, पोइ तरसो, इन बचत माल ते पूरो साल गुज़री वियो, उन क़ीमत में पियो, हाणे उहा क़ीमत ॾिसो निसाब खे पहुचे थी, 80,000 खां मथे आहे, लख खां मथे आहे, सॼो साल गुज़रियो अथसि, ज़रूरतुनि खां बचत आहे, इन जे मथां ज़कात लॻी। हाणे तव्हां ज़कात कढी छॾी 25% लख ते, हाणे तव्हां कढी छॾी, हाणे जेको माल तव्हांजो बाक़ी बचो 75, इन 75% पंहिंजे पैसनि ते वरी ॾिसो त इहे बि तव्हांजा 75 ईंदड़ साल सॼे जे लाइ तव्हांजे मथां, तव्हांजे लाइ बचत आहिनि। उनमें तव्हां ज़रूरतूं सभु पंहिंजूं कढो, ईअं न त सुभाणे तव्हांजो कंहिं ते कर्ज़ु आहे उहो वरी अचे तव्हांजे मथां बीहे, तव्हां ख़र्चु कयो पोइ वरी मुंझो, या सुभाणे तव्हांखे 5 रुपयनि जी ज़रूरत आहे, ॾेती लेतीअ में हिन महिल ई ख़र्चु करे छॾियो, पोइ वरी पाण वरी वटि सुवाल कंदा। इहे ॻाल्हियूं अलाह ऐं अलाह जे रसूल खे पसंदि कोन्हनि। अल्लाह ताला गोया कि हिन लफ़्ज़नि जे ज़रिए फरमायो अॼु न सुभाणे न 15 ॾींहंनि खां पोइ तोखे हिकिड़ी वॾी हाजत आहे, कर्ज़दार खे कर्ज़ु ॾियणो आहे, कंहिं मरीज़ जो घर में मरीज़ आहे हुनजो इलाजु कराइणो आहे, या पाण हज जे फरीज़े ते वञिणो आहे, उमिरि जे फरीज़े ते वञिणो आहे, या कंहिं सां ज़बान कई आहे त तोखे हज जे तौर ते मां हितां इलाजु कराईंदुसि या तोखे हीअ शइ ॾींदुसि, उहे शयूं तोखे ॾियणियूं आहिनि बचत पंहिंजे ज़रूरतुनि खां, त पोइ ईअं न कर जो इहो ख़र्चु करे छॾे सुभाणे तुंहिंजी ज़बान पूरी नथी सघे, सुभाणे तुंहिंजे घर वारा परेशान हुजनि, तूं पाण परेशान थी। एतिरो बचत हुजे जो तूं उनखे ख़र्चु करीं त उनजे ख़र्चु करण खां पोइ तोखे कंहिं बि क़िस्म जी पेशेमानी न थिए। त ॾिसो केॾी वॾी आसानी करे ॾिनी शरीयत, सफ़ा पेशेमानी न थिए। हाणे हिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ो साहबी आयो, क़ुर पाक जी हीअ आयत जॾहिं ॿुधई त अलाह से फरमाए थो बचत ख़र्चु कयो। चूंकि उन ज़माने जा माण्हू अॼु बि आहिनि खोड़ सारा आशिक़ हूंदा, चवंदा त अलाह जे नाले ते न मूंखे रब ॾींदो वञे त मां ख़र्चु कंदो वञा, पाण खे कसो रखी बि अलाह जे नाले ते ॾियण में मूंखे मज़ो ईंदो आहे कि माण्हू आहिनि अहिड़ा
अल्लाह जे नाले ते ख़र्च करण वारा आशिक़ हज़रत अबू बकर साईं जन ऐं हज़रत सलमान हज़रत अबू अयूब अंसारी हज़रत उस्मान साईं न ॾिसंदा हुआ त मूं वटि पहुचे केतिरो आहे ॾे अल्लाह जे नाले ते लुटाइण खे बहितर सम्झंदा हुआ। पोइ उहे ॼण त हिन आयत में मिसदाक ई न आहिनि, हिन जे अंदरि उहे शुमार ई न आहिनि, उन्हनि जो इश्क ई अल्लाह सां और आहे। हिकिड़ो साहिबी आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवण लॻो साईं मूं वटि हिकिड़ो दीनार आहे, दीनार सोन जो थींदो आहे सिको, साईं हिकिड़ो दीनार अथमि अल्लाह जे नाले ते ॾियां। हुननि फरमायोसि वञी पंहिंजे कम में हाणे अथई हिकिड़ो न पंहिंजे कम में वञी हाणे घर वारनि जे मथां। वरी चई साईं हिकिड़ो ॿियो बि आहे, हुननि फरमायोसि वञी पंहिंजे घर वारी ते ज़ाल ते वञी ख़र्च कर। वरी चवणु लॻो साईं हिकिड़ो टियों बि आहे, हुननि फरमायोसि वञी पंहिंजे बचनि ते ख़र्च कर। वरी चवणु लॻो साईं हिकिड़ो चोथों बि आहे दीनार, फरमायूं पंहिंजे पीउ माउ ते वञी ख़र्च कर। वरी चवणु लॻो साईं हिकिड़ो दीनार अञा बचत में पंजो आहे, हुननि फरमायोसि पोइ बि अञा ॾिस, पोइ बि अञा ॾिस तुंहिंजी का ज़रूरत का हाजत को कर्ज़ को मिट माइट को अहिड़ो घर जो भाती जंहिंजो तुंहिंजे मथां ज़िम्मो आहे उनजे कमनि खे हल करणु ॾिस तूं वरी बि सोच वीचार कर उनमें ख़र्च कर। माना तकड़ में नथा चवनि त हा अलाए नानत ॾेई करे ख़र्च कर, जो सुभाणे तूं अॼु ख़र्च करे छॾी सुभाणे पोइ जॾहिं उहा हाजत तुंहिंजे साम्हूं अचे त पोइ थी परेशान थींदो। पाण फरमायूं वरी बि ॾिस जंहिंमें कमु अचे हुनमें कमु आण, सफ़ा कंहिं कम जो कोन्हे को तुंहिंजे में जो सुभाणे परेशानी बि नथी थिए बचत में आहे, पोइ कंहिं ग़रीब खे ॾेई छॾ। ख़र्च करण जो अंदाज़ इहो। त अहिड़ी तरह सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां रिवायत ईंदी आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मूंखे अल्लाह तबारक व तआला जेकर आहे न उहद जबल सोन जो करे ॾे, सोन जो उहद जबल सॼो सोन जो करे ॾे त मां हुनखे विरहाइण में देरी न कंदुसि, विरहाइण में देरी न कंदुसि। पाण फरमायूं त एतिरो जल्दी विरहाईंदुसि ऐं हिकिड़े ई ॾींहं में ईअं विरहाईंदुसि जो मूं वटि हिकिड़ो सिको बि सोन जो न हुजे, सवाइ हुनजे जो मूं ते कर्ज़ हुजे कंहिं माण्हू खे अंजाम आहे 15 ॾींहंनि या 20 ॾींहंनि खां पोइ कर्ज़ तोखे ॾियणो आहे, इन कर्ज़ जे लाइ रखंदुसि, बाक़ी न त सॼो जबल विरहाए छॾिया। माना ॾिसो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे अल्फाज़नि में हीअ ॻाल्हि बयानु करे छॾी त हिकिड़ा माण्हू अल्लाह ताला जे राह में लुटाइण खे एॾो महबूब सम्झंदा आहिनि, पसंदि कंदा आहिनि। जीअं अली साईं जन खां पुछा कई वई तव्हांखे कहिड़ियूं शयूं पसंदि आहिनि, पाण फरमायूं गर्मी ततल ॾींहं जी, ऊन्हारो तमामु छितो हुजे, तेज़ गर्मी हुजे, अलीअ खे रोज़ो हुजे, वरी उन रोज़े जे दौरान मैदान जिहाद हुजे, अलीअ जे हथ में तलवार हुजे, अॻियां दुश्मन बि सफ़ा सख़्तु हुजे, तरबियत याफ़्ता हुजे, अली हुन सां मुक़ाबले में मैदान में लड़े, इहा ॻाल्हि मूंखे पसंदि आहे। माना पंहिंजो पाण खे अल्लाह जे रज़ा जे लाइ इंतिहाई मुश्किल हालतुनि में उछलाइण, इहा ॻाल्हि पसंदि आहे। कंहिं ॿिए साहिब खां पुछा कई वई तव्हांखे छा पसंदि आहे, ग़ालिबन हज़रत अबू बकर साईं खां पुछा कई वई तोखे छा पसंदि आहे, चई त हुज़ूर जो चहिरो हुजे, सॼी दुनिया में माफ़िया जी दौलत हुजे, हुज़ूर जे चहिरे खे ॾिसंदो वञा, दौलत ख़र्च कंदो वञा। चई ॿियो कुझु त न्याणियूं हुजनि, हुज़ूर जे मथां निकाह ॾींदो वञा, मरंदियूं वञनि ॾींदो वञा, क़ुर्बान कंदो वञा, कुझु बि न रहे त बि लुटाए छॾिया। इहे तरजीहात हुयूं, इहो इश्क़ हो उन्हनि जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां। त पोइ दुनिया में कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके 5 रुपया कमाईंदा आहिनि गुरबत जा बि, उन मां बि रुपयो कंहिं न कंहिं फ़क़ीर कंहिं मिसकीन खे ज़रूरु ॾींदा आहिनि। अरे बाबा तुंहिंजे घर जो पंहिंजो ख़र्च ई पूरो कोन थो ॾे, तुंहिंजे 1000 मां कोन थो पूरो थिए, तुंहिंजे ॾियारीअ मां तारीख़ मां नथो पूरो थिए त बि ख़र्च थो करी, चए बसि जेसिताईं अल्लाह जे नाले ते न ॾींदो आहे तेसिताईं हलाल ई न सम्झंदो आहे। इहे ग़रीब बि अक़ीदे जा अल्लाह ताला जे नाले ते ख़र्च करण जा एॾा आशिक़, अॼु बि माण्हू आहिनि अहिड़ा। अल्लाह तबारक व तआला फरमायो तव्हां अगरि पुछो था त छा ख़र्च कयूं त इहा ॻाल्हि ज़हन में रखो, बचत जेका हुजे उहा ख़र्च कयो। ईअं न त अल्लाह ताला जे नाले ते तव्हां माल ॾेई करे पोइ पाण वरितो परेशान थींदा, ॿियनि खां घुरंदा वरितो। ॾिसो अल्लाह ताला इंसान जे मथां जेके अहकाम नाज़िल कया आहिनि उनखे आसान करे नाज़िल कयो आहे, ऐं अल्लाह ताला इंसान खे ख़ुसूसन मालदार खे बि इन तरफ़ नथो छिके वञणु चाहे जो उनजो माल सॼो ख़र्च थी वञे पोइ ॿिए जे आॾो हथु टंगे। इहा ॻाल्हि अल्लाह ताला खे क़तन पसंदि कोन्हे त माण्हू मुंहिंजो हुजे हथु ॿिए जे आॾो टंगे, क़तन पसंदि कोन्हे। हा माने खे कहिड़ी बि हाजत हुजे अल्लाह ताला जे आॾो हथड़ा खणे दुआ घुरे, अल्लाह ताला जे आॾो हथ खणी करे अर्ज़ु करे मुंहिंजा रब मुंहिंजो हाल सॼो तोखे मालूम आहे, मूंखे पंहिंजे ज़बान सां इन हाल जी शिकायत करणु ॾांहुं नथी अचे, बसि तूं ॼाणी थो
मां तुंहिंजो बानू आहियां, तूं मुंहिंजो रब आहे। पंहिंजे कुदरत जे खज़ाननि मां मुंहिंजे हाजतुनि ज़रूरतुनि खे पूरो कर। रब खां घुरी केरु आदत बनाए त ॾिसे न, रब तबारक व तआला खां घुरी ॾिसे कोई, पोइ ॾिसो ख़ुदा जो अता करणु चाहे। जीअं हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे, सुल्तान महमूद ग़ज़नवी वटि हिकिड़ो फ़क़ीर माण्हू आयो, अची करे चयईंसि बादशाह सलामत, जेकॾहिं नाराज़ न थियो त हिकिड़ो मुंहिंजो ग़रीब माण्हू अर्ज़ु आहे, उहो पूरो कयो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। चई हा ठीकु आहे, ॿुधाए। चई मुंहिंजे घर में मरीज़ आहे, उनजे लाइ माखी थोरी दवा में खपंदी आहे। बादशाह खां वठणु आयो आहे माखी, केतिरी खपे? बसि थोरी पावद माखी खपे, ॿियनि वटि कोन मिलंदी, तूं बादशाह वां, तो वटि कहिड़ी शइ जी कमी हूंदी? तो वटि ज़रूरु हूंदी, तंहिं करे मां ॿियनि खां घुरियो ई न आहीं, तोखां घुरियो आहे, मूंखे ॾे। बादशाह पंहिंजे ख़लीफ़े खे सॾु करे 4 शीशा माखीअ जा ॾेई छॾियईंसि। हे असां वारो न, उहो पुराणे ज़माने में जेके नादियूं हूंदियूं ठिकर जूं ठहियल ओड़ियूं, जंहिंजे सोराख़ में काठी घड़े करे गुदे छॾींदा, अहिड़ियूं 4 मटका ॾेई छॾियईंसि नंढा। ख़ासि ख़लीफ़े चयोसि साहब तव्हां खां हिन घुरी आहे पा ॾेढ, तव्हां त ॿियो से लाॻी थी। त चयईंसि चरिया मोगा, हुन घुरियो आहे पंहिंजे हैसियत जे आधार ते, ग़रीब आहे न, जेतिरी हुनजी हैसियत आहे हुन ओतिरी हैसियत जे आधार ते घुरियो आहे, बसि थोरी जेतिरी ज़रूरत आहे। मां ॾिनो आहे हुनखे पंहिंजे हैसियत जे आधार ते, जेतिरी मुंहिंजी हैसियत मां ओतिरो ॾिनो आहे। हाणे ॿुधायो रब तबारक व तआला जे ज़ात जी हैसियत केॾी वॾी आहे। बंदो घुरंदो रब जे ज़ात खां ओतिरी आहे पंहिंजे हैसियत जेतिरी, रब हुनजे मथां ईअं बारिश वसाईंदो आहे। पर इंसान खे इहा शइ नज़र न ईंदी आहे अक्सर करे। अलाह तबारक व तआला खां असां रिस्क घुरंदा आहियूं न, रिस्क, पोइ रब तबारक व तआला असांखे रिस्क में ख़बर आहे छा छा ॾींदो आहे। असां सम्झंदा आहियूं त रिस्क सिर्फ़ु हिनखे चइबो आहे जेका शइ आमदनी जी सूरत में 5 रुपयनि जी सूरत में अचे, असां हुन मां खाऊं पीऊं, ज़रूरतूं पूरो कयूं, इहो असांजो रिस्क आहे। रोज़ी जंहिंखे चवंदा आहियूं, ॾियारी काफ़ी कुशादी मिले जंहिंमां असांजूं ज़रूरतूं पूरियूं थियनि, इनखे असां रिस्क सम्झंदा आहियूं। अलाह ताला फरमायो तव्हांजी खोपड़ी हूंदी आहे न, तव्हां सम्झो बि हूंदो था। साईं सम्झायो भला, बुज़ुर्गनि लिखियो आहे त अलाह ताला फरमाए थो तव्हां सिर्फ़ु रोज़ी जे नाले सां घुरंदा आहियो। रोज़ी, मां तव्हांखे रोज़ी बि ॾींदो आहियां, सिहत बि ॾींदो आहियां। सिहत हूंदव त रोज़ी कमाए सघंदव न, सिहत न हूंदव त घर वारनि जे लाइ छा करे सघंदव? कुझु बि कोन करे सघंदव। तव्हां घुरंदा आहियो रोज़ी, तव्हांखे मां नज़र बि तिखी ॾींदो आहियां। तव्हां घुरंदा आहियो रोज़ी, मां तव्हांजो हाज़मो बि बहितर रखंदो आहियां। तव्हां घुरंदा आहियो रोज़ी, मां तव्हांजे ज़बान जो ज़ाइक़ो बि बरक़रार रखंदो आहियां, ख़राबु न कंदो आहियां। तव्हां घुरंदा आहियो रोज़ी, मां तव्हांखे मर्ज़नि खां बि बचाईंदो आहियां। तव्हां घुरंदा आहियो रोज़ी, मां तव्हांजा माइट तव्हां सां मुतफ़िक़ रखंदो आहियां, मुख़ालिफ़ बणजण न ॾींदो आहियां। मालूम थियो त इहे सभु शयूं रोज़ी आहिनि। अलाह से फरमाए थो तव्हां घुरंदा आहियो मूंखां रोज़ी, तव्हांजे माल मता जे हिफ़ाज़त जे लाइ हिकिड़ो मलाइक मुक़ररु करे छॾींदो आहे। इहो न हूंदो त किथां ईंदई? अलाह से फरमाए थो तुंहिंजो जेतिरो अकुलु आहे तो सम्झो बि ओतिरो आहे, त रोज़ी इहा शइ आहे। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजे रोज़ीअ खे मां किथां किथां कणो कणो करे जमा कंदो आहियां, तुंहिंजे लाइ इहे सभु शयूं रखंदो आहियां। तॾहिं त सुल्तान महमूद ग़ज़नवी जे लफ़्ज़नि मां इहा ॻाल्हि सम्झ में आई त बंदो घुरंदो आहे पंहिंजे हैसियत जे मुताबिक़, ॾियण वारे जी जेका हैसियत हूंदी आहे उहो ॾींदो आहे पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ सां। तॾहिं अलाह तबारक व तआला हिते बंदनि खे सेखारींदे फरमायो, सुहिणा नबी तोखां पुछनि था न छा ख़र्च कयूं, पोइ चए न जेको बचत हुजे, सफ़ा कर्ज़ मर्ज़ इलाज दवा अबो अम्मा घरवारी मिट माइट ॾेतूं लेतूं हिसाब किताब सभिनी खां बचत हुजेव, पोइ बि एतिरो ख़र्च न कजो हुन बचत मां जो सुभाणे अचानक तव्हांखे का ज़रूरत पैदा थी पवे त पोइ तव्हां वरी वठो ॿियनि जी आॾो हथु टंगींदा, ईअं न कजो। ॾिसो इस्लाम जेके मसइलनि खे कुशादगीअ सां बयानु करे असांखे सम्झायो आहे, दुनिया जो कोई किताबु अहिड़ो कोन्हे जेको असांजे मुश्किल मसइलनि खे हल करे सघे। पर अफ़सोस असां क़ुर पाक जी तालीम खां गाफ़िल आहियूं, परे आहियूं, असांजो वक़्तु ईअं गफ़लत में पियो गुज़रे। अलाह पाक शल तव्हां असांखे हाणे गफ़लत खां बचाए, क़ुर पाक जे इन ई तालीम सां मोहबत नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ बि नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।